दोस्तों चंड ग्रहण के हवाले से बेहतरीन अपडेट तक ॾींदो हलां। ज़बरदस्त अपडेट अची चुकी है दोस्तों चंड ग्रहण को ड्रामो है। हाँ तव्हां ॾिसंदो तमामु जल्द हलण वारो आहे। जीअं ई मुहर्रम आराम ख़त्म थियण वारो आहे। मुहर्रम तव्हां ॾिसो मुहर्रम जो आहे बस हाणे ख़त्म थी चुको आहे। ईअं सम्झो तव्हां आख़िरी हिकु अधु ॾींहुं बचियो आहे मुहर्रम जो। लेकिन हूअं त 40 ते मुहर्रम हूंदो आहे, लेकिन 10 ॼणा माण्हू घणो जेको आहे इन शइ जो ख़्यालु कंदा आहिनि। ऐं इन खां पोइ दोस्तों मां ॿुधायां चंड ग्रहण ड्रामो जो पहिरियों स्पेल मुकमिल थी चुको आहे। चंड ग्रहण ड्रामो तमामु जल्द हाणे हलण वारो आहे दोस्तों, तमामु जल्द हफ़्ते ॾेढ जे अंदरि हलंदो ऐं उन जो प्रोमो टीज़र भी तव्हांजे साम्हूं अचण वारो आहे। चंड ग्रहण हिकु बेहतरीन ड्रामो आहे, कमिंग सुन में आहे। जीअं ई आयो त अपकमिंग में तव्हांखे एपिसोड ॾिसण वचा मिलंदा ऐं ज़बरदस्त अदाकार ज़बरदस्त अदाकारी कई वई आहे चंड ग्रहण में। ऐं उनजी तारीफ़ जेका मां कयां घटि आहे, लेकिन मुंहिंजे ख़्याल सां तव्हांखे वणंदो आहे, तव्हांखे इंतज़ार बि आहे। दुलाब ड्रामे जो बि इंतज़ारु आहे, तव्हांखे चंड ग्रहण जो बि इंतज़ारु आहे। छो न दोस्तों इंतज़ारु हूंदो आहे। ड्रामा बि अहिड़ा ड्रामा एंड तमामु बंदि हुया। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माण्हुनि खे इंतज़ारु आहे त नवां ड्रामा के स्टार्ट कया वञनि। बस कुछ इंतज़ार जूं घड़ियूं दोस्तों। लाइक सब्सक्राइब ज़रूर कंदा, शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।